धारी औरत ने न ॾिसो, धारी औरत सां हथ न मिलायो, ख़ैर मर्द औरत सां, पराई औरत सां जेको निहारण हराम, हथ विझण हराम। साईं फरमाईंदा पराई औरत खे ॾिसे थो शहवत जी बेहयाई जे नज़र सां त क़यामत जे ॾियारे जहन्नम जी बाहि जो शीहो पकड़ाए हुनजे अखियुनि में पलटो वेंदो। अहिड़ी औरत जंहिंजो मुड़ुसु मौजूद नाहे, मुड़ुसु मौजूद नाहे, उन जे बिस्तर ते जेको वेहे क़यामत जे ॾियारे में लोह जी ततल कंगी हूंदी, उन जे मथे में विछी उनखे चीरो वेंदो, उन जे बदन खे रोड़ियो वेंदो। जेको धारी औरत जे बिस्तर ते वेहे थो, पराई औरत सां बेहयाई जो इर्तिकाब करे थो, मुंहिंजा दोस्तो, पर जे पंहिंजी घर वारी सां हथ में मिलाए हिक ॿिए खे ॾिसनि, ज़ाल खे ॾिसण बि इबादत अथव। इहा ख़बर आहे तव्हांखे? जी, पंहिंजे घर वारी खे गिरह ठाहे वात में ॾिजो, पिंड नफ़रनि जो सवाब टेके छॾियो। असहाब ने अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अयती आदुना शहवतहु वलना फीहा अजर। सही, असां पंहिंजी शहवत पूरी कयूं, पंहिंजी ख्वाहिश पूरी कयूं, इन में बि अजर आहे। घरवारी सां वेझड़ाई कयूं, इन में बि अजर आहे। साईं फरमायो, मदीने वाले साईं फरमायो त भला जे पराई औरत सां ख्वाहिश पूरी करे त गुनाह थींदो या न? या रसूल अल्लाह, इहो त गुनाह आहे। पाण फरमायो, जे पराई औरत सां वेझड़ाई पकड़े गुनाह आहे त पंहिंजी औरत सां वेझड़ाई पकड़े इहो अजर ऐं सवाब आहे। ॾिसो असांजो दीन केॾी कुशादगी आहे, इनखे बि इबादत में शामिल कयो आहे। पंहिंजे घर वारनि सां ख़ुशि उसलूबी सां, ख़ुशि इख़लाक़ी सां पेश अचणु, इनखे बि इस्लाम जे अंदरि अजर सवाब ऐं सालिह अमल करार ॾिनो। जीअं नमाज़ पढ़णु इबादत आहे, रोज़ो रखणु इबादत आहे, हज करणु इबादत आहे, तीअं पंहिंजे बचड़नि सां वेही पंहिंजे न्याणी पुटड़ो गिरह उठाए पंहिंजे न्याणी खे खाराए, इहो अजर ऐं सवाब आहे। पुट सां, नंढड़े बचड़े सां प्यार करे उनखे गोद में विहारे, उनखे शफ़क़त सां